आवाम घरनि ताईं महदूद आहे। सुल्तान कोट जी सूरत हाल मालूम कंदासीं। असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर इसरार चांडियो। जी इसरार, वधीक छा अपडेट्स आहिनि? जी, सुल्तान कोट शहर वासियुनि अॼु सिंध हुकूमत जे जुज़वी लॉकडाउन वारे अमल ते ऐलान कंदे पंहिंजो कारोबार बंदि करे छॾियो। साॻी रीति मां अव्हांखे उहो बि ॿुधाईंदो हलां त हमान शरीफ़ जागण चोॾियो सदायो शहरनि में सिर्फ़ होटल बंदि रहिया ऐं कारोबारी मरकज़ मुकमल खुलियल नज़र आया। जी इसरार चांडियो अपडेट लाइ अवां जी वॾी महिरबानी। नाज़रीन, अवां खे ॿुधायूं पिया वॾे वज़ीर मुराद अली शाह जी अपील ते कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में अॼु ॿिए ॾींहुं बि जुज़वी लॉकडाउन आहे। कराची में मार्केट्स बंदि आहिनि, ट्रांसपोर्ट बि मामूल खां घटि आहे। हैदराबाद, मीरपुर ख़ास, ठट्टो, सजावल, टंडो, अलायार, कोटड़ी, मेहरापुर, खानपुर ऐं ॿियनि शहरनि में बि कारोबारी मरकज़ बंदि आहिनि। जॾहिं त मेडिकल स्टोर्स ऐं किरियाने जा दुकान खुलियल आहिनि। ऐं अव्हां खे अपडेट कंदासीं त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पुलिस होटल ऐं दुकान खोलण खां रोके छॾियो आहे। लॉकडाउन सबबि अवाम घरनि ताईं महदूद आहे।